जय झूलेलाल। अॼु असांजे भागवत कथा जो पार्ट 3 चैनल ते अची वियो आहे, त हलूं था, असां ॾिसूं था पार्ट 3 में अॼु छा आहे। ऐं भागवत कथा खां पहिरें असांजी पूज्य श्री खानपुर पंचायत जा अध्यक्ष श्री किशन जी वाधवानी असांखे कुझु चवण था चाहिनि, त हलो पहिरें असां उन्हनि जी ॻाल्हि था ॿुधूं ऐं पोइ भागवत कथा जो आनंद था वठूं। जय झूलेलाल। सानिध्य में दादा गुरुचंद दास स्वामी तव्हांखे 3 ॾींहंनि खां भगवत कथा ॿुधाइनि था। स्वामी असांजा पंडित बलराम भैया, उन्हनि जी टीम, असांजी दादाजन जी पूरी मंडली सत्संग संगत, तव्हां सभिनि आया हुते। तव्हां सभिनि जो साधुवाद सां परिवार जेको उत्साह उमंग सां लिखो था। 4 ॾींहं असांखे ॿिया बि पढ़ी सेवा ॾियणी आहे। असां थोरा त उदयपुर वारा दादा जन जा कि असांखे सेवा जो मौक़ो ॾिनो अथऊं। पोइ पूज्य श्री खानपुर सिंधी पंचायत के भवन ते अची करे तव्हां पंहिंजो सत्संग करो था। सिर्फ़ु हिकिड़ी पंहिंजी प्रॉपर्टी धन दौलत सभु कमायो अथव पाण, सिर्फ़ु असां वटि जेकी ॿोली आहे उहा सिंधी ॿोली आहे। उन सिंधी ॿोली संस्कृति बचाइण जे लाइ दादा इंदौर को अची करे तव्हां सभु परिवारनि खे सिंधी संस्कृति सनातन धर्म जे लाइ प्रचार करण जे लाइ हिते उदयपुर आयल आहिनि। त मां चाहींदो आहियां जेकी संख्या धीरे धीरे वधे थी, मां चाहींदो सूमर ताईं हिनको चौगड़ी संख्या में माण्हू ते अचो, ताकि उदयपुर खे लॻण खपे कि पहली बार भागवत कथा सिंधी भाषा में पूरे उदयपुर में थी आहे, जेकी उहा पूज्य खानपुर सिंधी पंचायत में। पहिरें दादा जे लाइ जोरदार ताड़ी। जय श्री राम, जय झूलेलाल जे लाइ तव्हांजो सम्मान कंदा। बलराम भैया सत्संग कंदा, तव्हांजो सम्मान कंदा, पूरी सत्संग संगत जो सम्मान कंदा। तव्हां सभु ॼणा आहियो, असांजो जेको मान जेको वधायो ठाकुर जो वधायो। त भगवत कथा ॿुधी करे जेको तव्हां शरीर में, तव्हांजे जहन में, तव्हांजे मस्तिष्क में वञे त सुठी ॻाल्हि सोचो। पंहिंजे ॿारनि खे बि सिखाओ, पंहिंजे परिवार खे सिखाओ। मिट माइट यार दोस्त रिश्तेदार जेके आहिनि, इन्हनि खे तव्हांजी रूपरेखा में जोड़ो। सिंधी संस्कृति सिंधी ॿोली अमर रहे, हिनी प्रयास जे लाइ दादा असांजे उदयपुर आयल आहिनि। तव्हां दादा जे सम्मान जे लाइ आयो, मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। पंचायत अध्यक्ष जे नाते न लेकिन तव्हांजो भाउ नंढो जेको बि तव्हां सम्झो, मूंखे सम्झी सघो, मां ज़िम्मेदारी ॾिनी, मां पूरी तरह निभायां थो। तव्हां अची करे जेको मान सम्मान गौरव जेको वधायो था, सिंधी समाज वधायो था। जय झूलेलाल, बेड़ा ई पार। श्री कृष्ण जो सुभाणे जन्म ॾींहुं आहे। दादा पंहिंजी तयारी साईं जन पूरा करे चुके आहिनि। तव्हां परिवार वारनि खे कहिजो, जीअं तव्हां भेण तयारी कई आहे तव्हांजे श्री कृष्ण जी पूरी जेकी बि तव्हां तयारी करी आहे, कल तव्हां उत्साह पूरो परिवार सां हिते अचिजो, ताकि उत्साह वधे। ॿियो दादा जन जो 20 तारीख़ जन्म ॾींहुं आहे, त थोरी तयारी पाण बि करूं था। दादा जी उमिरि वधे, सिंधी संस्कृति सिंधी ॿोली हलंदी रहे, अमर रहे। जय झूलेलाल। दादा जो कल पर ॾिसंदासीं। सुबह तक गुजर जोश तौर से आतवादी पान कर सको था, एडी कोई दिक्कत नहीं। क्योंकि हे जेका भी था टाइम दियो था ठाकुर के दियो था, भगवान श्री कृष्ण के दियो था, भगवत कथा के दियो था, ताचो था, ये ताके धन्यवाद है। ठीक है। बोल बाबा संतोषदास साहिब की, कृष्ण कन्हैया लाल की। भाई सुभाणे भगवान जन्म गया, छा गिफ्ट खरीदो? मखण मिश्री। हो मेलो मन ठार जो बाबा संतोषदास जो, मेलो मन ठार जो बाबा संतोषदास जो, बाबा संतोषदास। जगह पर खड़े हो जाएंगे और हमारे भाई लोग भी एक बार सब के बाबा जी के मैदान में बहुत मचाएंगे। बाबा संतोष
जानो या हो जाने मोहन से दिल लगाया है मैं जानो या हो जाने ये मैं जानो या हो जाने मैं जानो या हो जाने ये 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 मैं जानो या हो जाने छठिया लगाया है मैं जानो या हो जाने छठिया से दिल लगाया है ये मैं जानो या हो जाने वो बिन मुझे लगो बिन मुझे लगो वो दीवारी मोहन का वो दीवारी मोहन का भगवान कृष्ण के जन्म की तैयारी था कयूं ऐं गॾोगॾु असांजे बाबा जन जो भी जन्म ॾींहुं 20 तारीख़ जो आहे त उन जी बि असां एडवांस में खूब सारी वाधायूं ॾियूं ऐं ईअं चऊं हो जिए साईं जिए साईं जिए बाबा गुजरात जिए साईं जिए बाबा गुजरात जिए हो मेरी पूरत सच
राम